अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिठवर बाबा आला मौजू कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे आऊं त पंहिंजे सनम खे ॻोल्हियां पियो, उन जे निगाह कर्म खे ॻोल्हियां पियो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे आऊं त पंहिंजे सनम खे ॻोल्हियां पियो, उन जे निगाह कर्म खे ॻोल्हियां पियो। ॿिन्ही तरफ़ मुख़लिसी आहे त रस्तो केॾो बि ॾुखियो हुजे, ॿिन्ही तरफ़ मुख़लिसी आहे त रस्तो केॾो बि ॾुखियो हुजे, मंज़िल मिली वेंदी आहे अहिड़ो दिलकश रस्तो ॻोल्हियां पियो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे आऊं त पंहिंजे सनम खे ॻोल्हियां पियो, उन जे निगाह कर्म खे ॻोल्हियां पियो। असांजे अचण वारनि रुकावटुनि जो कोट मतिलबु हूंदो, असांजे अचण वारनि रुकावटुनि जो कोट मतिलबु हूंदो, पंहिंजे उन मक़सद खे हासिलु करण लाइ उन जो सबबु ॻोल्हियां पियो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे आऊं त पंहिंजे सनम खे ॻोल्हियां पियो, उन जे निगाह कर्म खे ॻोल्हियां पियो। मुश्किल इहो आहे त अञा को अहिड़ो रहबर उन रस्ते ते कोन मिलियो आहे, मुश्किल इहो आहे त अञा को अहिड़ो रहबर उन रस्ते ते कोन मिलियो आहे। अहिड़ी तरह ख़ालिस पंहिंजे तजुर्बे ते ॻोल्हियां पियो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे आऊं त पंहिंजे सनम खे ॻोल्हियां पियो, उन जे निगाह कर्म खे ॻोल्हियां पियो। अल्लाह ख़ुदा ख़ालिक जे मख़लूक जी ख़िदमत, ख़ालिक अल्लाह ख़ुदा ख़ालिक जे मख़लूक सां मोहबत, अल्लाह ख़ुदा ख़ालिक जे मख़लूक जी ख़िदमत, अल्लाह ख़ुदा ख़ालिक जे मख़लूक सां मोहबत। जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश पिरियां, जेतिरो हड़ में ओतिरो वड़ में, उन जा वाइदा उन जूं चाहतूं मुस्कुरायो ॻोल्हियां पियो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे आऊं त पंहिंजे सनम खे ॻोल्हियां पियो, उन जी निगाह कर्म खे ॻोल्हियां पियो। जहिड़ो आऊं दिलि मन पसंदि सनम चाहियां थो अहिड़ो मिले त, जहिड़ो आऊं दिलि मन पसंदि सनम चाहियां थो अहिड़ो मिले त, थींदा सभु वारा नियारा आस उमेद ते ॻोल्हियां, उन ई आस उमेद ते ॻोल्हियां पियो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे आऊं त पंहिंजे सनम खे ॻोल्हियां पियो, उन जी निगाह कर्म खे ॻोल्हियां पियो।